पटोला पहवारियूं मूर न मथे कन। पटोला पहवारियूं मूर न मथे कन। जो लाख रताऊं लोयूं त सालुनिया सूहन। उन्न एलाचन्यो अगरी। उन्न एलाचन्यो अगरी बखमल बाफ्तन। सखर भाया सूमरा खथी खां खोबन। जा डिनियम डाडाणन सालाहिंदे लजमरा। अस्सलाम वालेकुम हक मौजूद GSN जी लतीफ़ सुरमारुई मंझां बैत जो विर्त कयोसीं। हिन बैत में भिट जो घोट लतीफ़ मारुई खे उमर सां मुखातिब कंदे फरमाइनि था त पटोला पहवारियूं मूर न मथे कन। मारुई उमर सां मुखातिब थींदे फरमाए थी त ए उमर पहवारियूं रेशमी वेस वगा हरगिज़ नथियूं पारनि। जो लाख रताऊं लोयूं त सालनि या सूहन। जॾहिं उन्हनि जूं लोयूं लाख में थियूं रंगीन त उहे शालनि खां वधीक सोहणियूं थियूं लॻनि। हिते मारुनि जी ॻाल्हि आहे, पंहिंजे सकाफ़त जी ॻाल्हि आहे। मारुई पंहिंजे सकाफ़ती वेस वगनि खे धारे ऐं ॿिए माण्हू उमर जे बादशाही वेस वगनि खां बहितर थी समझे। चवे थी त जॾहिं उन्हनि जूं लोयूं जेके सादियूं ई आहिनि, जॾहिं उनखे लाख में रंगनि थियूं, लाख हिकिड़ो ॻाढ़ो रंग आहे, उन में जॾहिं उहे लोयूं रंगनि थियूं त उहे तव्हांजे शालनि खां बि वधीक सोहणियूं थियूं लॻनि। छो जो उनखे पंहिंजे सकाफ़त सां मोहबत आहे, पंहिंजे मारुनि सां मोहबत आहे। अॻिते फरमाए थो त उन इलाचनियूं अगरी बखमल बाफ्तन। उन मां कतियल लोई, उन जेके मारू माण्हू कतींदा हुआ, उन मां कतियल लोई रेशमी कपड़नि बखमल ऐं बाफ्तन खां वधीक बहा वारी ऐं ज़ेबायती ठहंदड़ ऐं सुहिणी आहे। मारुई खे पंहिंजे मारुनि जो वेस इन करे सुहिणो पए लॻो जो उनखे पंहिंजे मारुनि सां, पंहिंजे सकाफ़त सां प्यार। सखर भाया सूमरा खथी खां खोबन। ए उमर सूमरा मां पंहिंजी खथी तुंहिंजे ॻाढ़नि खोबन याने बादशाही वगनि खां वधीक मुलायती ऐं सुहिणी थी समझां। अॼोके दौर में असांजा वेस चेंज थींदा पिया वञनि, धारिया वेस पिया पायूं, पर लतीफ़ साईं असांखे ॿुधायो आहे त असांजा जेके पंहिंजा सकाफ़ती वेस वगा आहिनि, जेके वेस वगा असांजी सकाफ़त में आहिनि, उहे धारियनि बाफ्तन खां बि वधीक सुहिणा ऐं मुलायता आहिनि। जा डिनियम डाडाणनि सा लाहींदे लज मरा। जा लोई अबाणनि ॾिनी अथमि तंहिंखे लाहींदे लज में थी मरा। अगरि अॼोके दौर में ॾिसंदासीं त असांखे ॾाॾाणनि कहिड़ी लोई ॾिनी आहे, कहिड़ो वेस ॾिनो आहे, कहिड़ो ड्रेस ॾिनो आहे। जेका असांजी सकाफ़त आहे, जेका शलवार कमीस आहे, जेको टोपी आहे, अजरक आहे, ऐं ॿिया जेके असांजा सकाफ़ती वेस वगा आहिनि, उहे दरअसल असांखे असांजे ॾाॾाणनि ॾिना आहिनि। उहे असांखे नसल दर नसल विरसे में मिलिया आहिनि। शाह साईं चए थो त उन्हनि खे आउं लाहींदे लज में थी मरा। शाह साईं जे इन पैगाम खे सम्झंदे असांखे बि पंहिंजे सकाफ़त ॾाॾाणनि मां मिलियल विरसे वारी ड्रेस
लाहींदे लज में मरणु खपे। अचो त शाह साईं जे बैतनि आयतुनि ऐं नसीहतुनि खे पढ़ूं, परखूं, परूड़ियूं ऐं उन ते अमल कंदे पंहिंजे सकाफ़त खे ज़िंदा रखूं त जीअं ॾाॾाणनि खां मिलियल विरसे में सकाफ़त खे असां पंहिंजे ईंदड़ नसुलनि लाइ मुंतक़िल करे सघूं। जिए सिंध, जिए लतीफ़, जिए लतीफ़ साईं जी ॿोली।